मीलाद जो आयो मीलाद जो आयो आका जे दीवान घर पे जो सजायो घर में जदो मीलाद जो हण दर दिल को या रसूल अल्लाह घर में जदो मीलाद जो हण दर दिल को या रसूल अल्लाह सेखारो बोली बचड़न के सेखारो बोली बचड़न के सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह घर में जदो मीलाद जो हण दर दिल को या रसूल अल्लाह घर में जदो मीलाद जो हण दर दिल को या रसूल अल्लाह अम्मा मिना जे घर नूर आयो जदे हज़रत पाक हुज़ूर आयो अम्मा मिना जे घर नूर आयो जदे हज़रत पाक हुज़ूर आयो थी वई खुशी सारे आलम में थी वई खुशी सारे आलम में वया रंग रची घर अब्दुल्लाह घर में जदो मीलाद जो हण दर दिल को या रसूल अल्लाह घर में जदो मीलाद जो हण दर दिल को या रसूल अल्लाह हुरन मलकन सलवात पढ़ी ऐं वणन टिणन बीनात पढ़ी हुरन मलकन सलवात पढ़ी ऐं वणन टिणन बीनात पढ़ी जॾहिं आमद थी सुणे अरबीअ जी जॾहिं आमद थी सुणे अरबीअ जी करे ख़ुशियूं झुकी पियो बैतुल्लाह घर में जदो मीलाद जो हण दर दिल को या रसूल अल्लाह घर में जदो मीलाद जो हण दर दिल को या रसूल अल्लाह लजपाल मके में आयो रब आलम खे रंग लायो लजपाल मके में आयो रब आलम खे रंग लायो प्या पखी हिक ॿिए खे मुबारक ॾियनि प्या पखी हिक ॿिए खे मुबारक ॾियनि चई ख़ुशी मजा सुभान अल्लाह घर में जदो मीलाद जो हण दर दिल को या रसूल अल्लाह घर में जदो मीलाद जो हण दर दिल को या रसूल अल्लाह जो दुरूदन जी हूंगार करे तेजा साईं बेड़ा पार करे जो दुरूदन जी हूंगार करे तेजा साईं बेड़ा पार करे महबूब करीम जे आशिक खे महबूब करीम जे आशिक खे जन्नत बि चवे थी बिस्मिल्लाह घर में जदो मीलाद जो हण दर दिल को या रसूल अल्लाह घर में जदो मीलाद जो हण दर दिल को या रसूल अल्लाह प्यो सारह करे चैन सार कुबर हली सब दिसंदो महबूब जो दर प्यो सारह करे चैन सार
सब ॾिसंदो महबूब जो दर सरदार नबीअ जी ज़ियारत सां सरदार नबीअ जी ज़ियारत सां मालामाल थींदो इंशा